अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम राजधानी टाइम से गॾु हाज़िर आहियां आता राजड़ ऐं मूंसां गॾु आहे जनाब सिकंदर वॾियो साहब। महिरबानी था। सिकंदर, वॾे वक़्फ़े खां पोइ वरी गॾिजी प्रोग्राम करण जो मौक़ो मिलियो आहे। तमामु घणो इन दौरान केतिरा ई इशूज़ थी विया। निगरान सेटअप विफ़ाक़ में अची वियो, टिनी सूबनि में अची वियो। निगरान वज़ीर आज़म टिनी वॾनि वज़ीरनि हलफ़ खणी वरितो। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान नामज़दगी फॉर्म जेके आहिनि उहे जारी कया, वसूल थियण बि शुरू थी विया। इमरान ख़ान मियां नवाज़ शरीफ़ पंहिंजी चूंड मुहिम शुरू करे छॾी। पाकिस्तान पीपुल्स पार्टी अञा ताईं उते ई बीठी आहे। निगरान सेटअप जे हवाले सां सदर ज़रदारी ॿीहर कामयाबु थी वियो। उहो उम्मीदवार जेको शुरू में कंहिंजे वहम गुमान में कोन हो, बिल्कुलु लो लेवल ते हो, जेको डिस्कस ई न पियो थियो जहिड़ो कर, ऐं उहो बिलाख़िर मुल्क जो निगरान वज़ीर आज़म थियो। कल्ह हलफ़बरदारी जी तक़रीब थी, को फ़र्क़ु नज़र कोन आयो। हिकिड़े पासे सदर जे राजा परवेज़ अशरफ वेठो, ॿिए पासे मीर अज़ार ख़ान खोसो वेठो। उहो बि सदर जो नॉमिनेट थियल, ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां उहा मोहतरमा जे दौर खां, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे दौर खां वठी जेको माण्हू रहियो, ऐं सभिनी अपोज़िशन जी पार्टियुनि बि इहो पियो चयो त इहो त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो पंहिंजो हिकिड़ो जिन खे वफ़ादार माण्हू आहे ऐं उनजो नालो ॾिनो वियो आहे। पर पार्लियामानी कमेटी में जॾहिं इतफ़ाक़ न थियो त इलेक्शन कमीशन वटि जेको मामिलो वियो, उन में चूंड उनजी थी। सो निगरान वज़ीर आज़म जे उहिदे ते मीर अज़ार ख़ान खोसे जी जेका मुक़ररी आहे, उनखे सदर आसिफ़ अली ज़रदारी जी जेका सियासत हली आहे मुल्क में गुज़िरियल 5 सालनि खां वठी, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ हुन जेके बि मुख़्तलिफ़ इशूज़ ते पता खेॾिया, जीअं खेॾिया ऐं जंहिं नमूने सां खेॾिया, माना किथे बि असांखे का अबराइप नज़र कोन आई। माठ मीठ में पंहिंजो कमु हर भेरे कढी वियो। हीउ इशू जेको हुयो, जेको हालांकि 3 स्टेप्स हुआ आइनी, माना वज़ीर आज़म, अपोज़िशन लीडर, पोइ पार्लियामानी कमेटी, पोइ इलेक्शन कमीशन, असां ॾिठो केतिरो एक्सट्रीम ते बीठल हुई मुस्लिम लीग नून, ऐं ख़ासि करे उन्हनि जो अपोज़िशन लीडर चौधरी निसार, ऐं उनखे डिफीट आख़िर में थिए थी। त इहो सॼो मुस्लिम लीग नून लाइ केतिरे हद ताईं इहो शॉक पहुतो हूंदो हिन सां, ऐं सदर ज़रदारी पंहिंजी हिन सियासत ते केतिरो अॼु नाज़ कंदो हूंदो। अता काफ़ी अर्सो त न थियो आहे, हफ़्तो पूरो मुंहिंजी गैर मौजूदगी रही, ऐं मां बि इलेक्शन जे इन प्रोसेस जे कंहिं जाइ ते हुयुसि, कंहिं तरबियत में। हफ़्ते में पर ड्रामेटिक तब्दीलियूं एॾियूं एॾियूं थी वञो त लॻे पियो तमामु घणो अर्सो थी वियो आहे। तव्हां बिल्कुलु सही तरह सां हिकिड़ो नोट ॾिनो, हुन में तव्हां सॼी ॻाल्हि ॿुधायो आहे। एक्चुअली आसिफ़ ज़रदारी रहियो आहे पोलो जो प्लेयर, इहो तव्हांखे यादि आहे हुनजी जंग बि ज़ख़्मी थी। ऐं हीअ कीअं जीअं माण्हू जेको घोड़नि जा या पोलो प्लेयर्स हूंदा आहिनि, उहे माण्हू खे थकाईंदा आहिनि, भॼाए 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 भॼाए। हिन जो हिकिड़ो तरीक़े वारदात रहियो आहे। हमेशह जेके क्लोज़ माण्हू हुनखे सम्झनि था बहितर, उहे चवंदा आहिनि त हीउ माण्हूअ खे एग्ज़ॉस्ट कंदो आहे। ऐं ईअं ई थियो। तव्हां ॾिठो त असीं सभु सोचूं पिया त हुन जा जेके फेवरेट उमेदवार आहे, ज़रदारी साहब फॉर एग्ज़ाम्पल, हिकिड़ो ख़्यालु इहो त असमा जहांगीर खे वधीक सम्झे थो वेझो, जेका नून लीग जी नुमाइंदा हुई। वरी आयो त चकज़ी साहब त शायदि राज़ी थींदो। हुनखां पोइ कई माण्हू आया, हफ़ीज़ साहब खे हुन हितां सेनेट मां, ऐं ख़ुदि हितां मिनिस्टर फाइनेंस सां बि छॾायो, इशरत हुसैन जो नालो बि एड कयूं। पर हुन सॼो मामिलो एतिरो हलायो जो डोनर्स खे बि ख़ुशि कयो, पाकिस्तानी इस्टेब्लिशमेंट खे बि ख़ुशि कयो, ऐं सभिनी खे चयो त बाबा ॾिसो असीं त सॼो प्रॉपर प्ले पिया कयूं। ऐं 20 तरमीम तहत जेको प्रॉपर निज़ाम हुयो त मसलन अॻ में जेके अपोज़िशन लीडर ऐं वज़ीर आज़म नथा तय करे सघनि, त पार्लियामानी कमेटी नथी तय करे सघे, इलेक्शन कमीशन, त उहो सॼो प्रोसेस फॉलो थियो। ऐं इहो 24 तारीख़ ते सॼो मामिलो डन थियो। तेसीं ताईं हिकु तवक़ इहा हुई त शायदि को मामिलो थिए। पर नून लीग वारनि, तव्हांखे यादि आहे, चौधरी निसार 6 महीननि खां वठी तमामु उछल कूद पे कई, कंहिं महिल हेॾां, कंहिं महिल ही नालो, कंहिं हुन ते कीचड़, कंहिं महिल हुन ते घटि वधि को अल्फाज़, हिकिड़ी सूरत हाल अहिड़ी क्रिएट थी वई जो चौधरी निसार तो रेस मां थी वियो आउट। पोइ नवाज़ शरीफ़ ॾे अखियूं वयूं त शायदि हू छा थो करे। मियां साहब ने टीम एॾो मौक़िफ़ वरितो, पार्लियामानी कमेटी में जो मामिलो थी उलट पुलट। पोइ हीउ जेको आख़िरी 4 नाला वञी बीठा, जंहिंजे अंदरि हुननि जा 2 ऐं पीपल्स पार्टी जो इशरत हुसैन ही हो। बिल्कुलु तव्हां सही चयो त मीर अज़ार ख़ान जो प्रोफाइल तमामु हो, ऐं सम्झ में इहो पियो त सदर साहब बि सिंध मां आहे, त वज़ीर आज़म शायदि सिंध मां निगरान न हुजे, या चीफ इलेक्शन कमिश्नर बि सिंध मां आहे। त हिकिड़ी इक्वेशन, इहो कंहिं लॉ जे अंदरि कानून में त कोन्हे को, पर हिकिड़ी अनरिटन ऐं इनफॉर्मल इक्वेशन पाकिस्तान जी पावर जी आहे, त कहिड़ा उहिदा कीअं कीअं हूंदा। उन में तव्हां जी बि मूं ॿुधी टेलीविजन ते, तव्हां बिज जो बि ख़्यालु हो हिकिड़ी पेपर में, त शायदि मीर अज़ार ख़ान खोसो ते तमामु घटि एतिराज़ात आहिनि, सो थी वेंदो। सो आख़िर में चौधरी शुजात बि आहे, तव्हांखे यादि आहे अॻकथी कई
पर तय ईअं लॻी रहियो त इहो मामिलो अहिड़ो आहे जो हुन में थकाईंदा। उन में हिकिड़ी इंट्रस्टिंग मां तव्हांखे ॿुधाइण पई चई ॻाल्हि त पोइ हफ़्ते मां कराची हुयुसि त उनखां पोइ जंहिं राति इहो मामिलो थियो पिए, जंहिं राति जस्टिस ईसाणी जेको सिंध जो नुमाइंदो आहे उहो हिते न पहुची सघियो। एक्चुअली मौसम ख़राबु हुई, असांजी बि हिकिड़ी फ्लाइट डिले थी, पोइ वरी ईसाणी साहिबनि जी फ्लाइट इस्लामाबाद जी हवाउनि मां वरी कराची मोटी आई। पोइ कराची जीअं आयो त मूं ॾिठो त ईसाणी साहिब त मिलियासीं सलाम दुआ थी। हुन खां मूं इहो पुछणु पियो चाहियो, खिले पियो। उहो आहे इंसुलिन ते काफ़ी हुनखे दवा जो प्रॉब्लम बि हो त मूं चयो साईं हीअं भला कीअं मामिलो पिया कयो, सॼी क़ौम जूं नज़रूं तव्हां में टीवियुनि ते टकर पिया हलनि, तव्हां हुते मौजूदु कोन आहियो, तव्हांजी अदम मौजूदगी वॾा सवाल थी उथारे चई यार मुंहिंजो को ख़ानदानी फैमिली जो प्रॉब्लम हो, सो मां वञा पियो, पर फ़ैसिलो यकराए थींदो। मां सॼी वाट सोचींदो रहियुसि इहो जहाज़ में त इहो यकराए कीअं हूंदो फ़ैसिलो। हमेशह थींदो इहो त ईसाणी साहिबु अकेलो थींदो हो, तव्हांखे यादि आहे 4-5 फ़ैसिला आया ऐं 4 मेंबर हिकिड़ी तरफ़ हुआ। हिन दफ़े हिननि आसिफ साहिबु या ईसाणी साहिबु ऐं या इवन फ़खरू साहिबु अहिड़ी क्वेश्चन टर्न अराउंड कई जो तव्हां ॾिठो त पंजाब जो नुमाइंदो जेको कियानी साहिबु आहे उहो हिकिड़ी तरफ़ बीह रहियो ऐं ही 4 माण्हू ॿिए तरफ़। हिन में तव्हां ॾिसो ताहिरुल क़ादरी इहा ॻाल्हि करे चुको हो, इमरान ख़ान करे चुको हो त ही जेके मेंबर्स आहिनि उहे उतां जी सूबाई हुकूमतुनि नॉमिनेट करे मोकिलिया आहिनि ऐं उन्हनि खे नुमाइंदा वज़ीर आज़म जी नॉमिनेशन जो मामिलो ईंदो त इहे पंहिंजी हुकूमतुनि जे उन तरह सां प्लीज़ कंदा। बिल्कुलु, ऐं नज़र इहो ई आयो बिल्कुलु। ऐं बिल्कुलु ईअं थियो बि ॾिसो, छो त हुनजी नॉमिनेशन थी सूबाई हुकूमत जे तरफ़ खां ई ऐं रिटायर्ड जस्टिस आहिनि त को लिंक हूंदो। तव्हां ॾिसो फ़रिश्ता त कोन आणींदा आहिनि मुल्क में। हिते जेको हाणे ॿी हिकिड़ी मां तव्हांखे ॿुधाइण पई चाहियां तव्हांजी ॻाल्हि, हिन में कई क्रेडिबल नाला हर माण्हू आहे। पर हिन में हिकिड़ी ॻाल्हि आउं कंदो हलां, तव्हां ॻाल्हि इशरत हुसैन जी बि कई, महमूद ख़ान अचकज़ई, आसमा जहांगीर, मियां शाकुरुल्लाह जान जेको हिकिड़ो तमामु वॾो नालो, हा जेको तमामु वॾो हिकिड़ो क्रेडिबल माण्हू आहे, सुप्रीम कोर्ट में हुनजो तमामु सुठो हिकिड़ो कैरेक्टर रहियो सॼी अदलिया जी आज़ादी जी तारीख़ या हुन खां अॻु में, सो उनजो नालो ॾिनो चौधरी निसार। नून लीग, उन में नून लीग खां वॾे वॾी ग़लती इहा थी त हुन सेटबैक पाण ई कयो। न पर ॾिसो न यकरा ई धुरियूं उहो त हुयो, पर मौलाना फज़लुर रहमान जेको इंकिशाफ कयो त मूं पीपुल्स पार्टी खे 90 हिकिड़ो राज़ी करे छॾियो ऐं उन खां पोइ यानी की उहो क्रेडिट बि असीं ख़ुदि अता हिन प्रोग्राम हिकु दफ़े ॻाल्हायो बि होसीं। हिन ॻाल्हि त मूंखे यादि थो अचे त शाकिरला जान जो नालो सभिनी खां टॉप इन ते हो जो उन ते पॉलिटिकल एतिराज़ घटि आहे ऐं शाकिरला जान ते उन लाइ अख़बार हाणे छा पई लिखनि त उन ते बि सदर ज़रदारी को गेम खेॾियो ऐं उनखे पंहिंजे मनपसंदि माण्हुनि जे ज़रिए मलिक रियाज़ सां उन लाॻापन वारी इहा जेका स्टोरी ब्रेक थी उन पयाम सदर इहो मलिक रियाज़ जा जेके तालुकात आहिनि उहे त मियां साहिब फैमिली सां बि आहिनि, उहे त चौधरी साहिब आहिनि, ज़रदारी साहिब सां। पाकिस्तान में कहिड़ो माण्हू आहे जंहिंसां मलिक रियाज़ जो तालुकात कोन्हे। सो हाणे इहो त जीअं की डिस्क्रेडिट करणु अचिबो आहे हिन मुल्क में त उनजे लाइ का न का चिड़िया छॾिबी वञी वेंदी कंहिं आख़िरे ते, कंहिं पखीअ ते, कंहिं घर ते, कंहिं माण्हू खे तव्हां। पर इहो हिकिड़ो तमामु ग़लति कल्चर इंट्रोड्यूस थियो जेको आइन वारनि तरफ़ खां शुरू थियो ऐं मुल्क जी ॿियूं धुरियूं उन्हनि सां यकराए थियूं त हर माण्हू ते इल्ज़ाम ॾिसो जेके तव्हां इल्ज़ाम हणंदा वेंदा कंहिं न कंहिं माण्हू जी का न का सियासी समाजी ज़ाती माशी को न को लॻा पओ को न को कॉन्टेक्ट निकिरंदो। ॾिसबो इहो आहे त हुन माण्हू पंहिंजे ज़ात में एज़ अ जज या एज़ अ को स्टेट्समैनशिप जी ज़िमेदारी या का मिली अहिड़ी का कंहिं कमीशन जी सरबराही को अहिड़ो मामिलो त उन में परफॉर्म कीअं कयो, ठीकु केतिरो आहे, उनजे ज़ात ते वेंदा त पोइ त इहो त मामिलो कॾहिं इहो त ठीकु हूंदो सघे। ख़ैर हाणे अचूं था वापसि हिन ॻाल्हि ते। तमामु टैक्टफुली मुंहिंजो ख़्यालु आहे त इलेक्शन कमीशन जे थ्रू ज़रदारी साहिबु वॾो कूल प्ले करे हिनखे ॾिनो सरप्राइज़। अची वियो खोसो साहिबु। हाणे तव्हांखे यादि हूंदो नून लीग जो चौधरी निसार हमेशह चवंदो रहियो त पंजाब वटि कुंजी आहे पूरे मुल्क जे निगरान सेटअप जी, जीअं असीं चाहींदासीं। कुंजी त बिल्कुलु हुननि वटि हुई ऐं चवनि पिया था पर पहिरियां हिननि समूरनि खे ॾिसो स्टेप वाइज़ हलिया, राज़ी कयूं त सभु यकराए थी, हिकु ॾींहुं असेंबली टोड़ियूं या अॻिते पोइ 2 ॾींहं हुजनि, हिकु ॾींहुं चूंडूं हुजनि, उन ते राज़ी थी आहे। उन खां पोइ वॾे में वॾो ही नून लीग प्रॉब्लम ठाहे रही बलोचिस्तान जे करे। रैसानी साहिबु तव्हांखे यादि आहे वापसि आयो मुल्क में, हिते इस्लामाबाद में इहो 4-5 ॾींहं तमामु आइसोलेशन में, पर पोइ होरियां वरी ऐवान सदर सां राब्तो कयो, रेप्रेशमेंट थी ऐं रैसानी साहिबु वञी उन प्रोसेस खे अंडू कयो। गवर्नर रूल ते बि हिकिड़ी अजीब अनक्लियर पोज़ीशन हुई, छा आहे छा न आहे। मक्सी साहिबु हिते आयो, उहो मामिलो हुननि सेटल कयो। सेटबैक आयो हुनखे पहिरियां जेको ब्रेक थ्रो उहो आयो केपी मां, केपी वारनि गवर्नमेंट ॾिसो न अपोज़िशन लीडर वारो इशू थियो, तारिक मक्सी वारो हिननि मौलाना अब्दुल वासी खे करे छॾियो, तारिक मक्सी खे कोर्ट हुनखे तारिक मक्सी खे करे छॾियो ऐं उन खां पोइ हीअ सुप्रीम कोर्ट में बि JUI वई, पर ओचितो अहिड़ो को वाह वरियो जो तारिक मक्सी मौलाना अब्दुल वासी यानी की JUI
रईसाणी साहब सभु हिकिड़े नाले ते उहो इन करे जो मुतफ़िक़ न करे जो इहो वाह जेको आहे इन वाह वरण जे पुठियां हिकिड़ी पोयां आहे नवीद उहा सफ़दारी वटि हिकिड़ी इहा ट्रिक हमेशह रही आहे त मौलाना साहब सां तव्हांखे यादि आहे अॼु जो याराणो कोन्हे तमामु पुराणो आहे नाराज़गी हूंदी आहे वरी वेझाई हूंदी आहे ऐं मौलाना जीअं प्ले में दाख़िल थींदो आहे त माना उहो माना डिसाइसिव उहो हूंदो आहे फेस उनजे अंदरि को फ़ैसिला कुन मामिलो हूंदो आहे तव्हां ॾेई वठी अॼोके ॾींहं ताईं सूरत हाल वञी बीठी बाक़ी पंजाब सभिनी खां रहिजी पियो हिते त तव्हां अंदाज़ो कयो त हिन मां एॾो प्रॉपर प्ले हुननि कयो आहे अञा ताईं केयरटेकर कैबिनेट्स न आहिनि आयूं टिनी जा आहिनि केपी जे अंदरि केयरटेकर कैबिनेट हुई सिल्म कैबिनेट अची वई आहे सिंध वारी बि कई नाला आहिनि घुमनि पिया बलोचिस्तान जे अंदरि बि प्रॉब्लम आहे पर ओवरऑल तव्हां ॾिसो त हिन सॼे प्रोसेस जे अंदरि नून लीग ऐं जेके ॿियूं धुरियूं ऐं नून लीग जी आइसोलेशन में ज़ाहिर थी पीपल्स पार्टी जॾहिं बि पंजाब में ऐं मर्कज़ में जॾहिं बि पार्लियामेंट कमेटी लाइ नॉमिनेशन ॾिनियूं त पंहिंजे इतिहादनि खे शामिलु कयो तव्हांखे यादि आहे हुननि जेके नॉमिनेशन ॾिनियूं पंहिंजे पार्लियामेंट कमेटीअ लाइ उन में रुॻो नून लीग आहे उहा चाहे मथे हुजे उहा चाहे हेठि हुजे इन जो मतिलबु आहे अपोज़िशन धुरनि सां बि हुननि जी हिकु सिंसियरिटी जो मामिलो हो हालांकि नून लीग जी पास्टर एॾी वॾी वधी आहे पब्लिक लेवल ते हुननि जी पज़ीराई एतिरी बहितर थी आहे माण्हुनि जी शिरकत एतिरी वधी वई आहे जो हर माण्हू नून लीग जे बारे में तमामु पॉज़िटिव राय पियो रखे त शायदि नेक्स्ट पर टेक्निकल बुनियादनि ते नून लीग सां फाउल थी आहे हिकिड़ो पार्लियामेंट कमेटियुनि में इतिहादनि जा नाला कोन ॿियो हिन प्रोसेस जे अंदरि तमामु उभाराइप उन्हनि कई ऐं उन में जेको तव्हां बि लफ़्ज़ सही इस्तेमालु कया तमामु कूल प्ले कयो प्रेसिडेंट ज़रदारी हुनजी सॼी टीम त हुननि खे बिल्कुलु डिसआर्म कंदा विया होरियां त मतिलबु टेक्निकली अॼु हू नॉकआउट हुनखे कयो अथऊं पर पब्लिक में अञा पीपल्स पार्टी जे लाइ तमामु वॾो चैलेंज आहे इलेक्शन में शुरू थी चुकी आहे फुल स्विंग में हिन वक़्तु त न चइजे पर जेका इनिशियल स्विंग जंहिंखे चई सघिजे थो 23 मार्च खां इमरान ख़ान पंहिंजो प्रॉपर मामिलो शुरू करे छॾियो नवाज़ लीग बि मामिलो करे छॾियो आहे पीपल्स पार्टी चए बि 4 अप्रैल खां ईंदासीं उन ते पाण हलूं था पोइ ॻाल्हायूं था ॻाल्हि इहा वरी निगरान सेटअप जे हवाले सां ई पाण ॻाल्हि कंदासूं पाण ॾिसो पाकिस्तान पीपल्स पार्टी ठीकु आहे कुझु आइनी तौरु सुठा फ़ैसिला कया मफ़ाहिमत जी पॉलिसी 5 सालनि दौरान उहा उन्हनि जी रही असांखे शिकायत सिंध जे माण्हुनि खां इहा ई रही त मफ़ाहिमत सॼे मुल्क सां हुई रुॻो सिंधी माण्हू सां उन्हनि जी मफ़ाहिमत कोन रही हिन भेरे जेको उन्हनि हुते वरी निगरान वज़ीर आला जेको आंदो त असां वटि हिकिड़ो तइ थियलु उसूल आहे ख़ासि करे जेका ॿोली वारा फ़साद थिया 70s में उन खां पोइ इहो तइ थी चुको आहे त सिंध में जेको हक़ हाकमियत आहे हुकुमरानी जो हक़ु आहे जेको माना वज़ारत आला जेको असुल जेको पोस्ट आहे सूबे में चीफ एग्ज़ीक्यूटिव जी उहा सिंधियुनि खे हूंदी ऐं गवर्नर गैर सिंधी हूंदो पर एॾे वॾे अरसे खां इहा रिवायत हलंदी पई अचे असांखे यादि कोन्हे त कॾहिं सवाइ मोइनुद्दीन हैदर जॾहिं गवर्नर बि हो मुशरफ जे दौर में ऐं उन वक़्तु कोई चूंडियल सेटअप कोन हो उन वक़्तु गवर्नर राज हो हुन में मोइनुद्दीन हैदर वेठो पर हूअं असां ॾिठो त जॾहिं बि को बि सेटअप आयो त हुन में सिंधी चीफ मिनिस्टर हूंदो ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ या गैर सिंधी जेके पाण ठीकु आहे हिन भेरे पीपल्स पार्टी वरी वेंदे माना हिकिड़ो असांखे मकानी निज़ाम त पंहिंजी जाइ ते असांखे उहो हार त पारायूं पोइ नेठि आख़िर में उन्हनि खे उहो वापसि वठिणो पियो पर निगरान सेटअप में असांजी हुकुमरानी ते उन सवाल हाणे खड़ा करे छॾिया हिन मुंहिंजी जेका ओपिनियन आहे थोरी डिफरेंट आहे ॾिसो सिंध जे लाइ बहितर उहो माण्हू आहे जेको डिलीवर करे उहो पोइ सिंधी हुजे या नॉन सिंधी हुजे जेके सिंधी असांजा स्पीकिंग चीफ मिनिस्टर्स ऐं मिनिस्टर्स आया आहिनि उन्हनि जेके सिंध सां तबाहियूं ऐं वेसाघातियूं कयूं आहिनि उन्हनि जो हिकिड़ो वॾो दास्तान आहे उन ते जेको पीर मीर वॾेरो सरदार आहे उहो कीअं विकाऊ हिकिड़ी कमोडिटी आहे कीअं छा कंदो आहे नॉन सिंधी जे अंदरि बि तव्हां ॾिसो त हिकिड़ा अहिड़ा सिंधी आहिनि जेके बिफोर पार्टीशन आहे हीअ अलवी साहब उन्हनि माण्हुनि मां जेके कराची में पैदा थिया कराचाइट आहिनि ऐं कई अहिड़ा ॿिया माण्हू आहिनि तव्हां ॾिसो त हुते पारसीस बि रहिया आहिनि ऐं खोया पीपल्स पार्टी गुज़िरियल 5 सालनि दौरान लैंड मां थोरो अर्ज़ु करे वञा न त इहो जेको फार्मूला आहे जीअं बुनियाद ते डिस्कशन थो थिए उनजे अंदरि को सुठो माण्हू अचे त उहो थी सघे थो ऐं जेको सिंधी महाजर ऐं जेको सिंधी नॉन सिंधी जो सिंध में तज़ाद आहे उहा डिवाइड ख़तमु ईअं थी सघे थी त थोरो हिन मामले खे थोरो अनईज़ी इनखे ईज़ कजे त जीअं शिरकतदारी खे थोरो ट्रांसफॉर्म कजे त उनजे अंदरि हू पाण वेही तइ कनि ऐं को न को मयार हुजे असांजे सूबे लाइ छो आहे मुंहिंजा भाउ पंजाब में तव्हां ॾिसो ख़ैबर पख्तूनख्वा में ॾिसो बलोचिस्तान में ॾिसो उते भला ईअं करे ॾेखारीनि पंजाब जे अंदरि बि हिकिड़ो मां तव्हांखे अर्ज़ु करे वञा त पंजाब जे अंदरि बि हिकिड़ो अनरिटन फार्मूलो पीपल्स पार्टी जॾहिं बि आई आहे पावर में त हमेशह तव्हां हिन दफ़े तव्हां ॾिठो त सेंट्रल पंजाब मां जेकॾहिं मियां फैमिली जो हुयो चीफ मिनिस्टर त हुननि हमेशह साउथ जे माण्हूअ खे उहो खोसा साहब हुजे पहिरियां तासीर खां छॾे करे बाद में ही मखदूम मोहम्मद ममून में बि इहा कंसिडरेशन हूंदी आहे पर हूअं तव्हां ॾिसो त जेको वर्चुअल सूबो हलाए थो उहो गवर्नर खां वधीक हलाए थो चीफ मिनिस्टर अगरि तगड़ो चीफ मिनिस्टर आहे त असां सिंध जो सिंधी माण्हू जो फोकस हुजणु घुरिजे त नेक्स्ट गवर्नमेंट जे अंदरि जेको चीफ मिनिस्टर अचे उहो तमामु हिकिड़ो पावरफुल हुजे उनजे ज़रिए कयां न चीफ मिनिस्टर जो उहिदो हमेशह सिंधी ॻाल्हाईंदड़ वटि रहियो आहे हाणे जॾहिं
इहो इक्वेशन जेका आहे उहा टोड़े पई, हिकिड़ो नयूं रिवायतूं भई रखे पियो पार्टी, सुभाणे त MQM बि दावा करे सघे। इन में हिकिड़ी कराची में मां हुयुसि, पोइ हफ़्ते सॼी थ्योरी पई हली त हिन दफ़े MQM क्लेम थी करे त वाई नॉट त हिकिड़ो माण्हू असांजो हुजे MQM जो। न, उन्हनि इहो ई चयो त उर्दू ॻाल्हाईंदड़ हुजणु खपे। उन्हनि पर गॾोगॾु उन्हनि नबील गबूल खे बि शामिल करायो आहे। कराची जे अंदरि हिकिड़ी आम तासिर इहो आहे त नेक्स्ट गवर्नमेंट जॾहिं फॉर्म थींदी त जेकॾहिं उर्दू ॻाल्हाईंदड़ ते एतिराज़ु आयो त नबील गबूल या अहिड़ो को पीपल्स पार्टी को सिंधी स्पीकिंग ॿियो माण्हू अॻियां करे सघनि था। ऐं जवाबी तौर ते उहा हिकिड़ी थ्योरी ॿुधण में आई त पीपल्स पार्टीअ में बि ख़ुदि आसिफ साहब टपी या मुज़फ़र अवेज़ टपी या कोई हिकु ॿियो माण्हू अहिड़ो तयारु कयो आहे जेको जॾहिं बार्गेन आयो त हू पंहिंजे तरफ़ खां अहिड़ो के पेश कंदा। त अगेन इहा आहे बार्गेन, ऐं का डटी बार्गेन आहे इन टर्म्स ऑफ कंप्रोमाइज़िंग द आइडेंटिटी। जेका सिंध जी शनाख़्त आहे उनखे कंप्रोमाइज़ इन तरह सां न करणु घुरिजे। मयार ते अगरि को सुठो माण्हू अचे थो, जीअं हाणे फॉर एग्ज़ाम्पल पीपल्स पार्टीअ में कई वॾा क़ाबिल माण्हू आहिनि ताज हैदर खां वठी जेके सिंधी स्पीकिंग न आहिनि। टाइम थियो ब्रेक जो, नाज़रीन हलूं था ब्रेक ते। ब्रेक खां मोटी अची असां इन ई इशू ते पंहिंजी ॻाल्हि ॿोल सिलसिलो ॿीहर शुरू कंदासूं। ऐं इन में निगरान सेटअप, ऐं उनखां पोइ हाणे जेके नाला नवां अचनि पिया उन्हनि में अजीब अजीब नाला आहिनि जेके निगरान सेटअप सिंध में आहे। उहे माण्हू जेके प्राइवेट सेक्रेटरीज़ हुआ या ॿिया कुझु हुआ, उहे नाला साम्हूं अचनि पिया, उन ते बि ॻाल्हाईंदासीं। ऐं दोस्त असांजो सिकंदर ताज़ो सिंध यात्रा करे आयो आहे त उन वटि वधीक मालूमात हूंदी। असां चाहींदासीं पंहिंजे नाज़रीन ताईं उहा मालूमात पहुचायूं। अचो था नंढी साई खां पोइ। नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार। सिकंदर, हाणे हिकिड़ो त अलवी साहब अची वियो, निगरान वॾो वज़ीर, हुनखे चैलेंज करे छॾियो आहे मुस्लिम लीग फंक्शनल हाई कोर्ट में। हाणे निगरान सेटअप लाइ ॻाल्हियूं पियूं हलनि। हाणे ॾिसो न, पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं MQM गॾिजी इक़्तिदार में रहियूं ऐं उन्हनि जेको कुझु कयो पंहिंजे इक़्तिदारी दौर में, उनखां पोइ हिकिड़ो महीनो अॻु में MQM धार थी थिए ऐं अपोज़िशन जी बेंचुनि ते थी वेहे। उनखां पोइ वरी गॾिजी हिकिड़ो सेटअप ठाहिनि था। उन सेटअप में इहो तोहफ़ो मिले थो असांखे निगरान वॾे वज़ीर तौरु। ऐं हाणे निगरान काबीना में अजीबो ग़रीब नाला आहिनि, सभु उहे ई जेके अॻु में साहब हुआ, हाणे साहबनि जा जेके उहे बालका आहिनि हाणे उहे वरी निगरान सेटअप में हूंदा। अता इहा हिकिड़ी बदकिस्मती आहे। पर ॾिसो, जीअं हाणे निगरान सेटअप जे अंदरि हिननि सॼे मुल्क में चइनी सूबनि में ऐं प्राइम मिनिस्टर लाइ रिटायर्ड जजनि खे ऐं मोज़िज़ माण्हुनि खे तरजीह ॾिनी त काबीना जे अंदरि तव्हां ॾिसो KP में जेका काबीना आई आहे त काफ़ी हिन में रिटायर्ड ब्यूरोक्रेट्स ऐं सीनियर टेक्नोक्रेट्स माण्हू आहिनि, कुझु यंग माण्हू बि आहिनि। सिंध जे अंदरि जेके नाला ॿुधण में पिया अचनि, फॉर एग्ज़ाम्पल ज़िया लंजार आहे या अली हसन सरदारी आहे या फिदा ढक्कण आहे, इहे पीपल्स पार्टी जी कैंप आहे। मुख़्तलिफ़ नाला अॻिते पोइ थी रहिया आहिनि उनजे कैंप मां। इहे सभु उन जे रोल सां तव्हां वाक़िफ़कार आहियो, अख़बारुनि में ख़बर आहे माण्हुनि खे। उन में जेका हिकिड़ी गुज़ारिश आहे पीपल्स पार्टी जी तमामु लीडरशिप खे, त जेके टेक्नोक्रेट्स सिंध जे अंदरि आहिनि, जिन जे अंदरि बेशक पीपल्स पार्टी जा नक़ाद बि रहिया आहिनि, पर उन्हनि जो कंट्रीब्यूशन रहियो आहे। मुख़्तलिफ़ फील्ड्स आहिनि, रुगो सहाफ़त फील्ड कोन्हे ऐं रुगो सियासत को फील्ड कोन्हे। वकालत आहे, उनखां पोइ डॉक्टर आहिनि, इंजीनियर आहिनि, ब्यूरोक्रेसी जा माण्हू आहिनि, मिलिट्री जा माण्हू आहिनि, ऐं सन ऑफ सॉइल हुजण जा कई फ़ाइदा हुजनि था, पर कई नुक़सान बि आहिनि। इहे जेको तव्हां अॻु में थ्योरी ॿुधाई त सिंधी नॉन सिंधी वारो पंहिंजे जाइ ते, त मुंहिंजो ख़्यालु आहे त काफ़ी एॾा बहितर माण्हू आहिनि सिंध जे अंदरि ऐं उन्हनि जी चॉइस हुजणु घुरिजे। ऐं हूअं बि शॉर्ट टर्म पीरियड आहे, पर अॼुकल्ह शायदि वफ़ादारी जेका आहे उहा सियासत ते अची वई आहे ग़ालिब। हर को माण्हू चाहे थो त मुंहिंजे सियासत जी टीम अहिड़ी हुजे जेका मुंहिंजे वफ़ादार नौकर वारो रोल प्ले करे। ऐं वफ़ादार नौकर जो रोल उहो ई प्ले करे सघे थो जेको तव्हांजो वफ़ादार नौकर जो रोल प्ले कोन्हे करणो न। जेके ख़ुदा करतूत 5 सालनि में थिया आहिनि उन ते ढक बि रखणो आहे। ऐं इहो तमामु हार्ड ॿोली आहे, मतिलबु वफ़ादार नौकर वारी बि ऐं क़दा करतूत वारी बि असांजे तरफ़ खां, पर इहा हक़ीक़त आहे, इहा बदकिस्मती आहे। उन जे जाइ ते हिकिड़ी सुठी टेक्नोक्रेटिक टीम हुजे, जीअं हाणे जस्टिस अलवी तव्हां खयो, उनजी मेरिट तव्हां तय कई, त उनजी टीम जे अंदरि बि तव्हां हाणे इहो तव्हां ॿुधो हूंदो त MQM सां हिन जी बार्गेन पई हले त कंहिं महिल 40% हू पिया खणनि, कंहिं महिल 50% हू पिया खणनि। इहो बिल्कुलु प्योर जीअं हूंदी आहे हिकिड़ी बार्गेन जेका ऐं डिवाइड। उन में हिननि ॿुधण में आयो पियो त फंक्शनल लीग सां बि कोई इनफॉर्मल नॉट फॉर्मल ऐं NPP सां ANP त पार्टनर्स आहिनि। पर हू त ऑन दी रिकॉर्ड फंक्शनल चयो न, गवर्नर मुसलसल राब्ता पियो करे पीर साहब पगारी सां ऐं नाला पियो घुरे निगरान सेटअप लाइ। पर ही रिलक्टेंट आहिनि। उन में जॾहिं हुनखे मायूसी थी आहे ऐं सिंध में जेका केयरटेकर कैबिनेट आहे उन डिले थियण जो मेन सबबु बि इहो आहे जेके मेजर स्टेक होल्डर्स आहिनि उते फंक्शनल लीग आहे ऐं ॿियो जेको फंक्शनल लीग जे क्लब में जेके 10 पार्टियुनि जो
इतिहाद आहे जंहिंजे अंदरि सभु अचनि था उहे रिलेक्टेंट आहिनि वञण में कैबिनेट खां हू चवंदा वेंदासीं त पोइ वरी असांजो बि पांध पुसाइजी वेंदो ऐं असां ते इल्ज़ाम ईंदा आङुरियूं खजंदियूं त हू चवंदासीं ॿाहिरि ऐं उन खां पोइ इहे नाला थिया आहिनि आई एम श्योर एंड आई डू होप त इहे नालनि मां कुझु कंसिडरेशन अॻिते पोइ कंदा ऐं की बहितर टेक्नोक्रेटिक टीम ॾियणु घुरिजे छो जो हीउ हिकिड़ो बहितर हिकिड़ो हिकिड़ी हिकमत अमली खां वधीक रवायत क़ाइमु थी आहे त 20 तरमीम तहत निगरान केयरटेकर सेटअप अची विया आहिनि मुल्क में ऐं सूबे जे अंदरि बि आया आहिनि ऐं जेकॾहिं हीअ रवायत हीअ बाक़ी जेके 48 45 ॾींहं रहिया आहिनि उन्हनि खां बहितर क़ाइमु कंदा त इहो मुंहिंजे ख़्याल सिंध जे लाइ बहितर आहे ऐं पीपल्स पार्टी इमेज लाइ बहितर आहे अदरवाइज़ बाक़ी हुननि जे टीम मां त तव्हां ॾिसो त हिकिड़ी लॉट थी सघे थी पोइ त केरु बि खणी सघनि था उहो त पंहिंजो प्राइवेट कोन चइबो न इहो त वरी बि इन ते आङुरियूं खजंदियूं मुंहिंजे ख़्याल पीपल्स पार्टी आख़िरी वक़्त में ईअं न कंदी छो त पीपल्स पार्टी खे बि सम्झे थी त एतिरी जेका टीम जिन जा नाला हलिया आहिनि ऐं जेके जेके इनफॉर्मल ॻाल्हियूं तव्हां अॻे असांखे इहो माण्हू फ़ोन करे ॿुधाए रहिया आहिनि बल्कि कई माण्हू त असांखे फ़ोन करे पुछी रहिया आहिनि त भला असांजो नालो हुन कैबिनेट में आहे या न आहे मतिलबु नालो नथा खणूं दोस्तनि जो पर इहा तव्हां ॾिसो त बदकिस्मती आहे उन्हनि जो हुजणु न घुरिजे ऐं टेक्नोक्रेटिक टीम ॾिसो न हाणे इलेक्शन कमीशन केॾी पाण चवंदा आज़ादु आहे ख़ुदि मुख़्तियार आहे सभु कुझु आहे ऐं इलेक्शन्स ते एतबार माण्हुनि खे आहे पर इन क़िस्म जो जेकॾहिं सेटअप ठहे थो इन क़िस्म जी काबीना अचे थी त भले इलेक्शन कमीशन पंहिंजा वसां कोन घटाईंदी उहो पंहिंजो किरदारु अदा कंदी पर जेकॾहिं सिंध में रिज़ल्ट्स उते पीपल्स पार्टी जे मुखालफ़नि जे ख़िलाफ़ु आयूं रिज़ल्ट्स त पोइ इहे ई आङुरियूं खजंदियूं इहो ई अता उन खां बॻु मां तव्हांखे ॿुधायां थो 62 अप्लाई जेको आहे उहो पार्लियामेंट जे मेंबरनि ते समूरनि ते अप्लाई थो करे हिन केयरटेकर ते बि अप्लाई थो करे अच्छा हिकिड़े लिहाज़ खां इन जूं डिग्रियूं हुननि ते बि अप्लाई थियूं कनि इन करे पीपल्स पार्टी खे बाक़ी पार्टनर्स खे सॼे मुल्क में चॉइस एॾी जो सुभाणे पर उहो अञा रील ऑन कंदो उन में हलंदियूं ॻाल्हियूं उन में इन करे बहितर इहा त चॉइस एॾी कनि कैबिनेट जे अंदरि जिन माण्हुनि ते घटि खां घटि आङुरियूं खजी सघनि ऐं छो जो आङुरियूं खजंदियूं हुननि जे किरदार जे बारे में रुॻो न हूंदियूं उहो पीपल्स पार्टी जी ओवरऑल परफॉर्मेंस ते बसर कंदियूं न निगरान सेटअप जे हवाले सां त आइन ख़ामोश आहे आइन कुझु जंहिंजे करे इलेक्शन कमीशन जो को ख़ासि रोल न हूंदो निगरान सेटअप जे अंदरि इहो ई आहे त हुन में का बि लिखियलु कोन्हे त को उहो मां मेंबर थी सघे थो जेको पार्लियामेंट जो मेंबर थी सघे पर हुन में चीफ मिनिस्टर जो जेको केयरटेकर चीफ मिनिस्टर आहे या प्राइम मिनिस्टर आहे उनजो तमामु की रोल आहे उहो पंहिंजे तरह सां टीम ठाहींदो ऐं जेकॾहिं एडवाइस वठे थो फॉर एग्जाम्पल गवर्नर खां या प्रेसिडेंट खां ईदर वे त उहो पंहिंजे तहत जाइज़ थी सघे थो इनफॉर्मल गैर रस्मी कन्वेंशन आहे मुल्क में ज़ाहिर आहे प्राइम मिनिस्टर पर असल में थींदो इहो यार तव्हांखे जेको मुक़ररु करे थो तव्हां त उनजी सलाह खां सवाइ कोन वेंदो मां तव्हांखे त ॿुधाइण पियो चाही फॉर एग्जाम्पल हाणे वफ़ाक़ी जेका कैबिनेट आहे उहा इन करे फाइनल कोन पई थी जो कियानी साहब ॿाहिरि हो ऐं हिकिड़ी पूरी टेक्नोक्रेट टीम वेठी आहे जंहिंमें जनरल एहसान खां वठी मलिया लोधी खां वठी हिकिड़ा मुख़्तलिफ़ नाला आहिनि जिन जूं वज़ारतूं बि तय थियल आहिनि को मामिलो आहे पर हाणे उहो अॻिते पोइ हिते बार्गेन थींदी कुझु माण्हू ईंदा त ईअं सिंध जे अंदरि मुंहिंजो ख़्यालु आहे जेके नाला ॿुधूं पिया असां इहे सभु जो सभु न हूंदा उनजे अंदरि मुशाहिद हुसैन जो नालो अचानक साम्हूं अची वियो आहे त मुशाहिद हुसैन निगरान सेटअप में त मुशाहिद हुसैन तमामु हिकिड़ो क्रेडिबल माण्हू आहे अहिड़नि माण्हुनि जी हुजणु घुरिजे हुन में को पीपल्स पार्टी मुस्लिम लीग काफ ऐं इहे ज़ाहिर पंहिंजा पंहिंजा नुमाइंदा ॾींदा ऐं नॉमिनेट थियल बि पीपल्स पार्टी ऐं इतादीन जो आहे निगरान वज़ीर अज़म त उहे बि ईंदा जनरल कियानी जी मर्ज़ी हूंदी कुझु थी सघे थो पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि इहो त हिकिड़ो बस पंचायत पर हिन केयरटेकर्स जो ऐं ख़ासि तौर ते कैबिनेट जो को घणो रोल न हूंदो हिन वक़्तु रोल मुल्क जो अची वियो आहे सेंट्रल इलेक्शन कमीशन जो हाणे सॼी कहाणी तव्हां ॾिसो त जीअं 5 सालनि में घुमी आई सूबाई हुकूमतुनि जो रोल तव्हां नज़रअंदाज़ कोन कयो फेडरल गवर्नमेंट सूबाई हुकूमतुनि जो रोल आहे अमन मान खां अलावा एडमिनिस्ट्रेशन जे अंदरि उहो पंहिंजे जात रोल आहे पर जेके की फ़ैसिला आहिनि जेके शॉट्स हली रहियूं आहिनि न ॿधी चोड़ी पुलिस कंदी न यकीनन कंदी पर वोटरनि खे वोट ॾियणो आहे वरी उते ई रहणो आहे उन ई ॻोठ में प्रोविंस जे अंदरि उहो ज़रूरु एडमिनिस्ट्रेशन जो ऐं इंतिज़ामी तौर ते पुलिस जो ऐं बाक़ी इदारनि जो ज़रूरु रोल रहंदो पर हिन वक़्तु तव्हां ॾिसो त हिन वक़्तु तज़ाद थी वियो आहे मुल्क जे अंदरि कई दुनिया जे मुल्कनि जे अंदरि इहो हिकिड़ो सेटअप आहे त हिकिड़ी गवर्नमेंट पूरी थींदी आहे जीअं इंडिया जे अंदरि आहे त केयरटेकर निज़ाम न हूंदो आहे इलेक्शन कमीशन सभु कुझु मैनेज कंदी आहे असां वटि हिकिड़ी बाइख़्तियार इलेक्शन कमीशन में असां ठाहे छॾी हिन पोइनि तरमीमनि जे ज़रिए ऐं गॾो गॾु हिकिड़ी बाइख़्तियार केयरटेकर एडमिनिस्ट्रेशन बि ठाहे छॾी हाणे इहो तज़ाद आहे तमामु वॾो ऐं इहो जेको आईंदा 40-45 ॾींहं ईंदा उन्हनि में तज़ाद वाज़े थींदो हुन मां शायदि का लर्निंग थिए नेक्स्ट सेटअप जे लाइ ऐं तव्हां ॾिसजो त इहे ॿई शयूं हिकु म्याण में ॿ तलवारूं न रही सघंदियूं हिकिड़ी पावरफुल केयरटेकर गवर्नमेंट ऐं हिकिड़ी पावरफुल इलेक्शन कमीशन ॿिन्ही मां हिकिड़ी खे कंहिं न कंहिं हवाले सां कंप्रोमाइज़ कबो हीउ हिकिड़ो पायलट उन्हनि कयो आहे पायलट ॾिसो पावरफुल असां कीअं था चऊं इलेक्शन कमीशन माना जेको सदर जो इख़्तियार हो नॉमिनेशन फॉर्म में तरमीम जो उहो इलेक्शन कमीशन इख़्तियार कयो ऐं सुप्रीम कोर्ट उनखे वैलिडेट कयो ऐं सदर उन ते कुझु न करे मां इहा ई गुज़ारिश कई त इलेक्शन कमीशन खे तव्हां पावर सदर न करे सदर हिन वक़्तु तमामु वल्नरेबल पोज़ीशन में न ॻाल्हि उहा ई पिया कयां न
त पावरफुल निगरान सेटअप एतिरो पावरफुल कोन्हे। ऐं इहो पियो चवणु चाहियां त जॾहिं सदर कुझु नथो करे सघे, जेको इलेक्शन कमीशन हीअ डिसीजन कयो, उन खां पोइ तव्हां ॾिसो अॼु उन्हनि कहिड़ा आर्डर्स जारी कया आहिनि। कल्ह उन्हनि आर्डर जारी कयो त स्टेट बैंक जो डिप्टी गवर्नर जेको मुक़ररु थियो आहे उन घटाए छॾियो। अॼु आर्डर जारी थिया त अॼु खां वठी का बि मुक़ररी जेका केयरटेकर गवर्नमेंट आहे, ॾिसो उनजो रोल त ईअं हूंदो, जेका बि इलेक्शन कमीशन फैसला कंदी उनखे अमल केरु कंदो? केयरटेकर गवर्नमेंट्स कराईंदी न, सेंटर में या प्रोविंस जे अंदरि। त ही ॿई हिकिड़े इलेक्शन कमीशन जे पोयां सुप्रीम कोर्ट बीठी आहे, उहो त हाई कोर्ट्स बीठियूं आहिनि। ऐं हाणे त बल्कि जस्टिस जीअं हज़ार ख़ुदा खोसे चयो आहे त CJ मुंहिंजो भाउ आहे, त जंहिंजो मतिलबु आहे केयरटेकर जे पोयां बि त हू वेठा हूंदा। त हाणे इहा अॻिते तव्हां ॾिसो त इहो यूनिफिकेशन थींदी, पर पावर्स जो तज़ाद आहे हिकिड़ो। इहो पर्सनैलिटी जे अंदरि कंपोज़िशन थी सघे थी त हिकिड़े पेज ते हूंदा ज़ाती तौर ते, पर पावर्स जो त प्रॉब्लम। चलो अॻिते हली ख़बर पवंदी, पर मूंखे नथो लॻे त को केयरटेकर जेका सेटअप आहे उनजे पोयां सुप्रीम कोर्ट हूंदी, छो त हीअ वरी बि हू बि सुप्रीम कोर्ट बि सम्झे थी ऐं सभिनी माण्हुनि खे नज़र अचे पियो त हिन सेटअप जे पोयां असुल केयरटेकर जो पहिरियां झटको था त मीर हज़ार ख़ान खोसो ऐं कई ॿियनि जाइनि ते चैलेंज थी वेंदी मुक़ररी। न उहे त थी वियो, ख़बर आहे पोयां केरु आहे, असल पोयां ॾोरियूं केरु पियो लाइ सदर ज़रदारी हाणे लिकियल छुपियल ॻाल्हि कंहिंखां कोन्हे। पर ॾोरियुनि ते असीं अचूं था न वक़्फ़े खां पोइ अचूं त इहो जेके ॾोरियुनि में जेके माण्हू आया पिया मुल्क में, तव्हां ॾिठो त पहिरियां ताहिर क़ादरी एंट्री थी, कल्ह वरी ताहिर क़ादरी साहब हलिया विया, वरी मुशरफ साहब आहिनि पहुता आहिनि, कल्ह अख्तर मेंगल बि पहुतो आहे, होॾां बरमदाग बि हिकिड़ी ॻाल्हि तमामु अहम चई आहे। हाणे मुशरफ ऐं ताहिर क़ादरी खे मिलाए पिया त हू वियो न, मुंहिंजो ख़्यालु इन आउट थी, उहो स्क्रिप्ट आहिनि ते मां अर्ज़ु करणु चाहींदुसि। चलो हुन ते पाण ॻाल्हायूं, पर मूंखे लॻे इहो थो त इलेक्शन कमीशन खे सुप्रीम कोर्ट जी सपोर्ट हासिल रहंदी, ऐं जिते बि टकराव थियो इलेक्शन कमीशन ऐं केयरटेकर सेटअप जो, उते सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन सां केयरटेकर सेटअप जो तकरार हिन सां न थींदो, पर पावर्स जो केयरटेकर सां मतिलबु इहो तकरार थींदो न त हीअ को फ़ैसिलो कंदा, हीअ चवंदा अमल दरामद करायो। अमल दरामद इंतिज़ामिया प्राइम मिनिस्टर ऐं कैबिनेट कोन कराईंदी, मशीनरी जेका आहे उहा सॼी सॼी चइनी सूबनि में तव्हांखे यादि आहे बुक थियल आहे, ट्रांसफर पोस्टिंग तव्हांखे ख़बर आहे हर डिपार्टमेंट जी, उहे उनजे चवण ते कंदा। बुनियादी केसिस बि उते हलंदा न, वर्किंग उते थींदी, प्रोग्रेस सदर थो वञी सघे कंहिं चूंड तक में, न वज़ीर आज़म थो सघे, न चेयरमैन सेनेट, न डिप्टी चेयरमैन, न वञणु घुरिजे उन्हनि खे, केरु न वज़ीर न मुशीर, केरु बि कोन वञी सघंदा। हाणे इन सूरत हाल में को बि अहिड़ो माना वज़ीर आज़म जेकॾहिं पंहिंजे तक में हलियो थो वञे, पंहिंजे ॻोठ वञण ते पाबंदी हाणे वज़ीर आज़म जे न, वज़ीर आज़म जो जाफ़राबाद में ॻोठ आहे, पंहिंजे खोसनि जे ॻोठ वञी ईअं ज़ाती मेल मुलाक़ात करे अचे। सदर साहब जो नवाब शाह ॻोठ आहे, लाड़काने बि अचे थो, हुनजो हिकिड़ो कैंप ऑफिस आहे एवारे सदर जी, उते अची सघे थो। पर इहो वॾो टेस्ट 4 अप्रैल ते लाहौर वञी सघे थो, जी उहो किथे वञी सघे थो, घर पंहिंजे रही सघे थो। पर अहिड़ियूं एक्टिविटीज़ जेके मीडिया जे अंदरि फ्लैश थियनि, तव्हां ॾिठो एवान सदर मां ज़रदारी साहब जी जेका मीडिया कवरेज अॻे थींदी हुई, हाणे घटिजी वियो आहे। हाणे इनफॉर्मल लेवल जी का ॻाल्हि कोन थी अचे, फॉर्मल जेके मीटिंग्स आहिनि, फॉर्मल जेके स्नैप्स आहिनि, फॉर्मल जेके शूट्स आहिनि, उहा ख़बर पए त हीअ मामिलो थियो। बाक़ी शयूं एक्टिविटीज़ उहे रहंदियूं। तव्हां छा था सम्झो त कोर्ट जे चवण सां, इलेक्शन कमीशन जे चवण सां चारई गवर्नर सां प्रेसिडेंट ज़रदारी पंहिंजी एक्टिविटीज़ घटाए छॾींदा त पोइ इलेक्शन केरु हलाईंदो? बिलावल साहब वेठो आहे दुबई, हिते हीअ वेठा आहिनि। इन ते त पाण अचूं था ब्रेक खां पोइ, पर हाणे पीपुल्स पार्टी वरी बि शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे वारी पीपुल्स पार्टी ज़िंदा थी वई ऐं सदर ज़रदारी हुनजो शरीक चेयरपर्सन वारो उहिदो बि छॾे ॾिनो लाहौर हाई कोर्ट खां पोइ, 2 तलवारूं मिली हुयूं। हाणे तव्हां मुंहिंजे ख़ुशि थिया हूंदा जेके उहे तव्हां जहिड़ा ऐं असां अहिड़ा माण्हू लायसि जेके पीपुल्स पार्टीअ सां रहिया आहिनि, उहे सोचींदा त भई हीअ केॾां वई पीपुल्स पार्टी, त हुननि त पंहिंजो प्रॉपर केस विढ़ियो। पर बदकिस्मती एॾी आहे, फ़रतला बाबर साहब हाणे चयो वेठे त असीं पोइ बि तीर जे निशान सां 4 Ps जे ज़रिए वेंदासीं इलेक्शन में। हीअ हिकिड़ो पुराणो केस हो, भुट्टे साहब जे दौरान बि पीपुल्स पार्टी रजिस्टर्ड हुई, उहा हुनजो तीर तव्हांखे यादि आहे त तलवार हो। बाद में मीर साहब जी एंट्री थी, जंहिंखां पोइ मोहतरमा हुनजा प्रॉब्लम्स पे हा, पोइ हुननि 88 में बाक़ाइदा इलेक्शन कमीशन में वई मोहतरमा ऐं हुनखे तीर जो निशान अलॉट थियो। पोइ मीर साहब हलाई पार्टी, पाकिस्तान पीपुल्स पार्टी शहीद भुट्टो, मीर मुर्तज़ा भुट्टो, त उहो उन शहादत खां पोइ बि मामिलो रहियो ऐं हिन महिल ताईं गनवा भुट्टो हुनखे चैलेंज कयो। पर बिलावल भुट्टो जो रिवाइवल त ॾिनो आहे, पर हिन में इंट्रस्टिंग ॻाल्हि थी आहे। बिलावल भुट्टो जी उमिरि 25 साल आहे कोन। पॉलिटिकल पार्टीज़ एक्टर यार जेको माण्हू उनजो हेड ऐं प्रेसिडेंट उहो थो थी सघे जेको 25 जो हूंदो, बिलावल साहब अहल हूंदो। हाणे इन मतिलबु बिलावल साहब थी वियो आहे पैटर्न इन चीफ, सरपरस्त आला उन पार्टीअ जो जेको रखियो अथऊं
जनरल सेक्रेटरी करे उहो रखियो अथऊं लतीफ़ खोसा साहब खे। ऐं सदर साहब इंट्रस्टिंगली जेको को चेयरमैन हो जिन एतिराज़ हो जेको लाहौर हाई कोर्ट मां हर दफ़े वार्निंग्स थ्रेट्स केस पियो हलियो, उहो ख़ामोशीअ सां तमामु घटि माण्हुनि खे ख़बर आहे। हाणे सदर साहब आसिफ अली ज़रदारी हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका आहे वॾी पीपल्स पार्टी 3 Ps वारी उनजो को चेयरमैन हाणे उहो कुझु बि कोन्हे को। हाणे इन जो मतिलबु ज़रदारी साहब जे स्विस केसनि में आख़िर में कोर्ट खे डॉज कयो इलेक्शन। एक्चुअली ज़रदारी साहब जी पोज़ीशन थी वई आहे वल्नरेबल। हुनजी ताक़त हुई चइनी सूबनि जूं असेंबलियूं ऐं पार्लियामेंट जे अंदरि नेशनल असेंबली, उहे वयूं हाणे ख़तमु थी पंहिंजो मुदो जेसीं ताईं अचनि थियूं उनजा ऑर्गन त उहे आहिनि इलेक्टोरल कॉलेज, तेसीं ताईं हीअ कंहिं क़िस्म जे अहिड़े एडवेंचर में नथो पवणु चाहे जंहिंसां कोर्ट जे ज़रिए या कोई ॿिए अहिड़ियूं ताक़तूं जेके उनखे डीसीट करणु थियूं चाहिनि हुननि जे लाइ का मुश्किल पैदा करे सघनि। इन करे तव्हां ॾिसो त ख़ामोशी सां को चेयरमैन बि हलियो वियो, बेन बची वियो, एक्टिविटीज़ बि न कंदो। त हाणे माना हीअ जेके 2.5-3 महीननि जो बल्कि 2 महीननि जो 2 महीना चइजनि इहो वक़्फ़ो तमामु ख़ामोशी सां गुज़ारींदो ऐं पोइ ॾिसूं त हाणे उनजो वाया मीडिया त ज़रूरु कढंदो। ख़ामोशी जे पोयां जेको तूफ़ान हूंदो उन खां सभिनी खे उहो तव्हां ॾिठो त इलेक्शन कमीशन जे हिन प्रोसेस में वज़ीर आज़म केयरटेकर ऐं चइनी सूबनि जे मशीनरी ठाहिण में ज़रदारी साहब जेको रोल प्ले कयो त उनखे त माइनस नथो करे सघिजे, पर हुन एतिरो कयो आहे कोर्टुनि खे ऑनर जो हाणे हिन वक़्तु अॼोके ॾींहं में हू पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो को चेयरमैन न आहे ऐं बिलावल भुट्टो चेयरमैन न आहे, उहो हाणे सरप्रस्त आल आहे। ऐं बाक़ी पार्टीअ जेका शिकिल हूंदी हाणे हीअ एक्चुअली कोर्ट जे अंदरि अॻु में तव्हां यादि आहे हिकु दफ़ो बस कयोसीं कोर्टूं वेंदियूं आहिनि त लिखत में छा आहे, कोर्टूं स्प्रिट न वेंदियूं। स्प्रिट उहो ई आहे त बिलावल भुट्टो चेयरमैन हूंदो, ज़रदारी साहब हुनखे रन कंदो, पर लिखत में हू बि हुननि सां गेम करे रहिया आहिनि, हिननि काउंटर गेम कई आहे, फ़ाइदो हिननि खे वधीक आहे ऐं हुननि जे लाइ थोरो रस्तो रुकियो 2 महीननि ताईं। चलो नाज़रीन टाइम थियो ॿिए ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। सिकंदर हाणे ॿियूं शयूं त सभु पंहिंजी जाइ ते जनरल साहब वापसि अची विया आहे, जेको तव्हां ॻाल्हि कई अॻु में त तायुल क़ादरी वियो ऐं पंहिंजी जाइ शायदि जनरल साहब खे ॾेई वियो। राति एक्चुअली तव्हां मूं टीवी पे ॾिठी देरि सां त कोई 12-1 बजे क़ादरी साहब लाहौर एयरपोर्ट ते हुआ ऐं लंडन पे विया ऐं 1 ॾींहुं अॻु जनरल साहब जन आया कराची एयरपोर्ट ते। सो इहो अॼुकल्ह उहो ई आहे। हीअ एक्चुअली क़ादरी साहब आयो त ईअं ई तव्हांखे यादि आहे ॿाहिरां आयो तमामु वॾे प्रेशर सां मुल्क में हो त शायदि का अहिड़ी मूव जो हिसो थींदो जंहिंमें मुल्क में केयरटेकर गवर्नमेंट्स ठही न सघंदियूं। इन खां अॻु में सियासतदाननि खे एतिरो डिस्क्रेडिट कबो जो पाण थोरो अर्ज़ु ॿुधी वञो न, मुंहिंजो अर्ज़ु ॿुधी तायुल क़ादरी आयो न अहिड़ो वॾो जलसो कयो मीनार पाकिस्तान ते, एग्रीड सभु उहो कयो, इस्लामाबाद ताईं मार्च बि थियो, पर पोइ तायुल क़ादरी जो जेको मौक़िफ़ खणी आयो 62-63 इलेक्शन कमीशन हीअं हुजे ABCDT, पाकिस्तानी सियासत वॾी ज़ालिम सियासत आहे। हिते वॾा खड़पेंच ऐं वॾा गड़ंग माण्हू वेठा आहिनि। उन्हनि तायुल क़ादरी खे चयो बाबा हाणे काफ़ी अर्सो तूं रहियो ॿार हिते रियलिटी जी तो ख़बर कोन्हे। हुननि अहिड़ो स्टेप वाइज़ हुनखे ट्रैप में आंदो जो आख़िर में इज़त बचाए इस्लामाबाद मां, तव्हांखे यादि आहे गॾा वठी हलिया विया। उन खां पोइ जनरल मुशर्रफ ॿारनि वारो ज़िद रखियो वेठो हुते। सऊदी किंग अब्दुल्ला सां हुनजी सुठी आहे दुआ सलाम ऐं पाकिस्तान जो जनरल बि रहियो आहे, प्रेसिडेंट रहियो आहे। हिकिड़ो वक़्तु हो जो मियां साहब जी फैमिलीअ खे हिननि मुल्क मां कयो रिपोर्ट त उहो सऊदी में पनाह वरिती ऐं उलट थी वियो आहे। उन ॾींहुं बि असीं ॻाल्हायोसीं त मकाफ़ात अमल जो हिसाबु किताबु आहे। हिन काफ़ी सऊदी फैमिली खे प्रेशर रखियो, बार अर्ज़दाश्त तूं, पोइ मियां साहब खे चवनि था त उन्हनि घुराए चयो बाबा हाणे हिन हथु कढो, हिनखे अचणु ॾियो, हिनखे सियासत करण जो शौक़ु आहे ऐं हाल पाकिस्तान मुस्लिम लीग जे झंडे तले ही मुल्क जे अंदरि जेको इनकलाब आणींदो उहो हाणे वठे। जनरल साहब आयो तव्हां ॾिठो 200 माण्हू या 2-3 हज़ार माण्हू चई सघजनि था, वधीक 2-3 उनजा जेके आहिनि जेको सिंध में जेका लॉब आहे बॉडी उहे चवंदा 2-3 लख माण्हू आहे पर उहो पुछी कोन सघिया। ख़ैर वॾियूं रुकावटूं हुयूं न, तमामु वॾियूं। तव्हां ॾिठो उनमें बदकिस्मती आया था जनरल मुशर्रफ पंहिंजी जेका ॻाल्हि ॿोल में बि हिनखे पॉइंट आउट कयो त तमामु घणियूं रुकावटूं जेका खड़ियूं कयूं हुयूं। जॾहिं ते नवाज़ शरीफ़ आयो यादि हूंदो तव्हांखे 2007 में उन्हनि खे बिल्कुलु ईअं खड़े वापसि कयो, मारे कुटे कीअं एयरपोर्ट जा रोड ते ब्लॉक हुआ, कंहिंखे मीडिया खे इवन न वञणो। लाहौर में आसिफ ज़रदारी साहब अॻु में पाण ज़िक्र करे चुका आहियूं त उहे आयो पे त उन वक़्तु असांखे लॉकअप करे छॾियऊं मीडिया खे बि। सो ऐं ओड़ो असरु जेकॾहिं जनरल मुशर्रफ सां थिया त इहे 200-300 माण्हू बि न हुजनि। जनरल मुशर्रफ त वेल गार्डेड आयो आहे। एक्चुअली जनरल मुशर्रफ पहिरियां पंहिंजो मामिलो त सेटल कयो, 70 गाॾियुनि जे काफ़िले में वियो आहे। हा, ऐं हाणे कराची में आबादी टावर्स होटल में मुकई ताईं कैद लॻो वेठो आहे। पर हुनजो प्रॉब्लम आहे जनरल मुशर्रफ आयो आहे हिकिड़ी प्लान था, त हू प्लान कहिड़ो आहे जेको असीं मालूमात वरिती हेॾां होॾां ख़बरचार पई, उहो प्लान ई इहो आहे त अॼु अञा ताईं इस्टेब्लिशमेंट चाहे थी कंहिं तरीक़े कार सां केयरटेकर में जे दौरान हिननि 40-45 ॾींहंनि अहिड़ो मुल्क में बहरान कजे
जो ही परफॉर्म न करे सघनि ऐं ही पाण कोर्ट ॾे खणी वञनि। पर कल्ह मीर हज़ार ख़ान खोसे क्लियर चयो जेकॾहिं मां इलेक्शन नथो कराए सघां त मूंखे रहण जो को जवाज़ कोन्हे। त पोइ अहिड़ो मुल्क में वैक्यूम अचे जंहिं वैक्यूम जे अंदरि ताहिर कादरी टाइप या मुशर्रफ टाइप के माण्हू खे एड कजे जेको अमेरिकन खे सूट कंदो। हिकिड़ी थियोरी आहे ऐं जेका लॻे कोन थी त पाकिस्तानी ग्राउंड रियलिटीज़ में जिते हेॾी पावरफुल अदलिया वेठी आहे, जिते ॿिया मामला आहिनि ऐं जिते मुल्क जे अंदरि एॾो एक्टिविज़म थी वियो आहे मेन स्ट्रीम पार्टीज़ जो, ऐं इलेक्शन जे लाइ एॾी वॾी डिमांड आहे ऐं एॾी वॾी अहमियत आहे हुनजी जो कंहिं बि क़िस्म जी अहिड़ी एफर्ट कामयाबु थींदी नज़र नथी अचे। उन में अहम इहो आहे हाणे अदालतुनि जो इम्तिहान शुरू थी वियो। पीपल्स पार्टी बि इम्तिहान मां थोरी निकिरी वई, हुननि जी हुकूमत कोन्हे का मर्कज़ में सूबनि में, ठीकु आहे। मियां साहब बि निकिरी वियो, छो मियां साहब जी गवर्नमेंट ओॾा पंजाब मां पूरी थी वई। हिन वक़्तु केयरटेकर गवर्नमेंट्स आहिनि उहे मुशर्रफ प्री जेको पाण गिरफ़्तारी खां अॻु वारो क़बल गिरफ़्तारी वरितो अथसि बेल हिफ़ाज़ती ज़मानत उहो हा प्रोटेक्टर कस्टडी में अची वियो, उहा पंहिंजे जाइ ते वर्किंग। पर हाणे इहो अदालतूं ॾिसूं त केसिस जेके हुन ते आहिनि, फॉर एग्ज़ाम्पल अकबर बुगटी जो केस आहे, मोहतरमा जो सभ खां वॾो अहम केस आहे, लाल मस्जिद आहे, कई जेके हज़ारे माण्हुनि जूं शहादतूं आहिनि या उन्हनि माण्हुनि जूं जेके मिसिंग सिटीज़न्स आहे जेके पंहिंजे किताब जे अंदरि उन लिखियो आहे। बाद में उहो जेको अंग्रेज़ी मां उर्दू किताबु आयो हुउसि त उनजे अंदरि उहा रिमूव कई त असां हेतिरा बाउंड्री वरिती अमेरिकन्स खां, उहो माण्हू पंहिंजे जाइ ते। त उहो कीअं थो मैनेज करे, अदालतूं हाणे कीअं थियूं हलनि। हाणे मुशर्रफ साहब तव्हां ॾिठो उते बि टेलीटॉक ईअं जनरल गुफ़्तगू कई ऐं को मीडिया सां टॉक न कयो, वॾो थोरो मुख़्तसर गुफ़्तगू कई। कल्ह प्रेस कॉन्फ्रेंस करणी उहा मुलतवी कयूं, एक्टिविटीज़ हाल्ट कयूं अथऊं। हुनखे ख़ुदि महसूसु थियो आहे हिते अचे, जेका कल्ह राति असीं फील वरितीसीं उहा इहा आहे त हुनजी एक्सपेक्टेशन ते 2-3 लख माण्हू हूंदा या पोइ बि 50-60 हज़ार माण्हू रहिया कोन ऐं हिन जी मूवमेंट बि वॾो मुश्किल आहे। त जनरल मुशर्रफ जो बि को घणो हिते मुल्क जे अंदरि बक़ादारी जो मामिलो कोन्हे। कंदा ॿई ॻाल्हियुनि खे तव्हां मिक्स न कयो। अदालतुनि जो इम्तिहान छा में आहे? केस हलंदा न ॾिसो हाणे अकबर बुगटी केस आहे, उनमें उन वक़्तु माना ही त हो रियासत जो सरबराह जी, उन वक़्तु जेको घरू वज़ीर हो, बलूचिस्तान जो गवर्नर हो, बलूचिस्तान जो CM हो, उते जो जेको घरू वज़ीर हो, घरू सेक्रेटरी हो, उन्हनि मां केरु गिरफ़्तार आहे? सभु ज़मानतुनि ते आज़ाद आहिनि। हिन जा वारंट सिर्फ़ु इन करे हुआ जो ही अदालत में पेश कोन्हे, मुल्क खां ॿाहिरि हो। जीअं पेश ईंदो हुनखे उन में ज़मानत मिली वेंदी। साॻियो केस मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद वारो आहे, उन में SSP उन वक़्तु जो DIG ॿियो उन्हनि सभिनी खे इन्वॉल्व त कयो वियो, पर उहे सभु ज़मानत तव्हां ॾिसो ॿिन्ही केसिस जे अंदरि तव्हां ॾिसो त जेके एग्रीड पार्टीज़ हुयूं, तलाल बुगटी हुजे या हेॾा आसिफ साहब ऐं हुनजी फैमिली हुजे, इहे चवंदा रहिया त बाबा पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ तव्हां ॿुधो हाणे पोइ 27 डिसंबर ते त मोहतरमा जे शहादत में जेके माण्हू मुलविस आहे उहे या त मारिजी विया या गिरफ़्तार न, हिकिड़ो मुल्क खां ॿाहिरि उहो अची वियो। हाणे इहो सवाल ज़मानत आहे पर इहा ज़मानत रद्द बि थी सघे थी, उनजे अंदरि प्रोसिक्यूशन हलंदी, प्रॉपर केस त हलियो कोन्हे। जनरल मुशर्रफ जी ॻाल्हि पियो कयां, चवां थो त उहो ॿाहिरि हो, इन करे हुनजा वारंट हुआ, हुनजी जाइदाद जेका आहे सा इन बुनियाद ते हुनखे बेल मिली आहे त बाबा मां अची कोन सघियुसि, तव्हां मुंहिंजा कढिया वारंट। हाणे बींदो ज़मानत वठंदो, इन में ॿिया जेके जवाबदार हुआ उहे ज़मानतुनि ते ॿाहिरि आहिनि न, ऐं जेको SSP DIG न उहा असां टेक्निकलिटीज़ पंहिंजी जाइ ते तव्हां सही था चओ, पर ॾिसो त हिन केसनि जे अंदरि ॿिन्ही जो नुक़्ते उरूज जनरल मुशर्रफ हो त बाबा बुगटी साहब खे बि शहीद न कयो, मोहतरमा जे शहादत में इन्वॉल्व आहे। हाणे अची विया आहिनि, हाणे बाक़ी इहे मेन स्ट्रीम पार्टियूं सभु ख़ामोश आहिनि, इवन बुगटी फैमिली बि ख़ामोश आहे लिहाज़ खां। पर हाणे ॾिसो इम्तिहान कीअं ही पीपल्स पार्टी 5 साल वेठी रही हिते असां आवाम जे मथां, ऐं जेके ज़ुल्म थिया उन हुकूमत दौरान उहे त हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। हीउ जेको जनरल मुशर्रफ जेके चयो थो वञे थो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे क़तल में मुलविस आहे, उनजी हिदायतुनि ते सॼो रांदि थी। जॾहिं सुप्रीम कोर्ट 31 जुलाई 2009 वारो फ़ैसिलो ॾिनो आहे, उन फ़ैसिले में हिनखे आइन टोड़ण जो जेको आहे सो मुजरिम करार ॾिनो सुप्रीम कोर्ट। उन ते कार्रवाई कंहिंखे करणी हुई? फेडरल गवर्नमेंट खे। आइन जो आर्टिकल 6 बिल्कुलु वाज़े आहे, फेडरल गवर्नमेंट छा कयो हिन ख़िलाफ़? आर्टिकल 6 तहत का कार्रवाई हलाई? हिकिड़ो मिनट, तव्हांखे यादि हो असीं नवीद कमर खां इंटरव्यू वरितोसीं, डिफेंस मिनिस्टर हो उन्हनि ॾींहंनि 2 ॾींहंनि खां पोइ न रहियो, उन खां बि आर्टिकल 6 जी ॻाल्हि असीं वाज़े ॿिन्ही पुछीसीं। हुन चयो त अहिड़ो को फ्रेम रुगो लिखियलु आहे आर्टिकल 6 जे अंदरि जेको आइन खे सबवर्ट कंदो ऐं सबूटाज कंदो, उनजे अंदरि 6 ईंदो। उनजो फ्रेम कोन्हे को, मुल्क में सज़ा आई कोन्हे। आइन खे त ठाहियो न, कंहिं रोकियो पार्लियामेंट खे? अर्ज़ु ॿुधो न, उहो पार्लियामेंट नथी। अच्छा, गॾोगॾु इहा बि ॻाल्हि चई त इहो तइ करणु घुरिजे त छा असीं पाकिस्तान जेके रिटायर्ड जनरल में हथु विझी सघंदासीं? रियलिटी आहे हिकिड़ो त, हिकिड़ी त आहे थियोरिटिकल शइ त आइन जे अंदरि हीअं वर्किंग आहे, इहो करे सघंदासीं, गार्ड ऑफ ऑनर ॾेई मोकिलींदासीं, बिल्कुलु वरी वापसि ईंदो त 70 गाॾियुनि जो हुनखे काफ़िरो। इहे तव्हांखे बि ख़बर आहे त गार्ड ऑफ ऑनर जो ॾिनो पीपल्स पार्टी वारनि, त हुनखे कंहिंजो प्रेशर हो। पीपल्स पार्टी हिन केस में मोहतरमा जे केस खे सीरियसली परसू करे ई न पई सघी, अॼु बि नथा करे सगन ऐं कंदा त पाकिस्तानी अदालतूं। अरशद पप्पू जी डेथ थी आहे कराची में,
उन जे लाइ बि कल्ह वाज़ियो कराची जे अंदरि जेको हुक्मरान हूंदो आहे अरशद पप्पू जेको लियारी गैंग वार जे अंदरि वर्किंग थी आहे उन जे अंदरि जेको क्रॉस फायर मुआन जा वाक़िया थिया आहिनि उन्हनि जे बारे में चवंदा आहिनि त कातिलनि खे पकड़ियो त हिननि जे लाइ बि इहो आहे त 3 नवंबर 2007 एमरजेंसी उहा अदालतुनि ते ई इहो ई सीजे साहब हो ऐं ॿिया उनमें ई त फैसलो उन्हनि ॾिनो आहे न चौधरी आइन त हिन गदारी कई आहे उन ते पाण हरतू एक्शन खणनि न सो मोटो छो था पार्लियामेंट थी करे आर्टिकल 6 में कोर्ट जो दायरा इख्तियार कोन्हे जेकॾहिं कोर्ट जेकॾहिं पार्लियामेंट नथी एक्शन खणे इंतिज़ामिया नथी खणे त कोर्ट वरी पाण बि त हुकुम ॾिना न जेके जेके केसिस जे अंदरि जिन जिन में इनएक्शन थियो को अमल न कयो ऐं मशीनरी अमल न कयो त कोर्ट वरी पाण ॿीहर अची वई न बल्कि 3 अरब अची वई आहे कुझु केसनि में त जनरल मुशर्रफ वारे केस में तव्हां ॾिसो समूरनि धुरनि जी ख़ामोशी आर्मी चीफ जी लिहाज़ खां ख़ामोशी मियां साहब जी ख़ामोशी सीजे जी ख़ामोशी सदर ज़रदारी जी ख़ामोशी सभु जेके धुरियूं उन सभु जो सभु सम्झनि थियूं त पावर जी कॉरिडोर जे अंदरि किथां किथां अप्रोच थी आहे जनरल मुशर्रफ आयो आहे उनजो ज़िदो एनआरओ करे तव्हां चओ था त मोटी बिल्कुलु एनआरओ त आयो आहे ऐं हाणे सुवाल इहो आहे त इहो केतिरो हिते क़ाबिल अमल हूंदो प्रैक्टिकल जनरल मुशर्रफ रियलिटी पाकिस्तान में तब्दील थी वई आहे जनरल मुशर्रफ जो ज़िदो हुन शौक़ु पूरो कयो हिननि समूरनि खे ख़बर आहे त इहो मामिलो हलंदो कोन कुझु अरसे खां पोइ या त मोटी वेंदो या को एॾो एडवेंचर थिए जंहिंजे अंदरि वरी हुनजे लाइ को स्पेस थिए को मामिलो कोन्हे को इन करे 3-4 धुरनि जी ख़ामोशी ॾिसो मियां साहब वॾी महिरबानी प्रोग्राम जो टाइम मां हिन ते ॻाल्हाइण पियो चाहियां पर मियां साहब हमेशह जो मुखालिफ़ हूंदो अॼु ख़ामोश आहे पीपल्स पार्टी जो ॿियो मामिलो आहे ख़ुदि तव्हांखे यादि आहे जॾहिं एनआरओ वारी ॻाल्हि थींदी आहे उहा ई ॻाल्हि कईसीं त एनआरओ न थियो आहे बिल्कुलु एनआरओ न थियो आहे ऐं इन एनआरओ जा तफ़सीलात तव्हां ॾिसो त कुझु वक़्त खां पोइ ईंदा ऐं हुनजो हिसो आहे नवाज़ शरीफ़ साहब सभु हिसो आहिनि आर्मी चीफ प्रेसिडेंट ज़रदारी ऐं हीअ सभु जो सभु हिसो आहिनि हाणे चई कोन सघंदा इहो ज़बानी तौर ते पर इहो वक़्तु ई साबित कंदो का वकीली अची वेंदी त उनमें घणो टाइम न लॻंदो पर लॻे ईअं पियो त इहो सभु जो सभु मसइलत था ऐं जनरल मुशर्रफ जे बारे में हीअ बि सम्झनि था त घणो वक़्तु वठंदो कोन कुझु अरसे खां पोइ या त पाण बदिल थी वञी हलियो वेंदो दुबई ऐं लंडन में वञी पंहिंजी रिटायर लाइफ गुज़ारींदो या कॾहिं कॾहिं सियासत जो शौक़ु फरमाईंदो रहंदो बयानबाज़ी जे ज़रिए चलो वॾी महिरबानी सिकत नाज़रीन सुभाणे ताईं असांखे ॾींदो इजाज़त अल्लाह भाई